अक्सर स्कूलनि में इंफ्रा जेका स्ट्रक्चर आहे उहा तमामु घटि आहे, किथे त किथे बिल्कुलु बि कोन्हे, जंहिं लाइ तव्हां पहिरीं बि ज़िक्र करे जेको आहे त स्पेसिफिक बजट खे यूटिलाइज़ कजे। पर हुन हवाले सां तव्हां एज़ अ डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन कुझु उन खां पहिरीं हिन स्पेसिफिक बजट खां पहिरीं कुझु हिकमत अमलियूं जोड़ियूं कमु कयो? हाणे अॻे त सॼो दारोमदार रहंदो एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट ते। एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट कहिड़ो कमु करे थो, किथे अञा तव्हां हिकिड़ी शइ नोट कंदो त जीअं स्कूल खुलण जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो, जॾहिं ब्रांच स्कूल, पोइ त गवर्नमेंट बंदिश बि थी, ब्रांच स्कूल खुलण जो सिलसिलो त बेताशा स्कूल खुली ॻाल्हि आहे। सही। ऐं उन स्कूल खुलण जे पुठियां ॿारनि खे पढ़ाइणु कोन हो, उहा स्कूल वॾेरे वरितो पंहिंजे औताक जे तौर ते हुनखे यूज़ करण जे लाइ। उहो स्कूल हुन वरितो त इन में आउं चौकीदार रखंदुसि, पटेवालो रखंदुसि पंहिंजो, उहो जेको आहे या त मुंहिंजी ड्यूटी कंदो या को मुंहिंजो माण्हू हूंदो या मुंहिंजो औलाद हूंदो। इन सिलसिले में त हाणे असां बेताशा स्कूल थी आहे। थर जो हिकिड़ो ॻोठु आहे वावड़ी दौरा, BBC शायदि उन तां रिपोर्ट नशर कई, उन में हिकिड़े ॻोठ में 62 स्कूल आहिनि। अच्छा। हिकिड़े ॻोठ में 62 स्कूल। हाणे एतिरा स्कूल खुली आहे। हींअर बि तव्हां ॾिसंदो केतिरा ई ॻोठ आहिनि जेके उन्हनि में स्कूल हिकिड़ो हुजणु खपे या वधि में वधि 2 हुजणु खपनि, उते 10 स्कूल पिया आहिनि। हाणे जॾहिं पहिरीं स्कूल त खुली विया हलिया, ठही विया हलिया, हाणे उन्हनि खे 10 सालनि खां पोइ उनखे रिपेयर जी ज़रूरत पई। अहिड़ा त स्कूल ठहियलु कोन आहे जेको 100 साल हली सघनि। 10 सालनि खां पोइ जॾहिं उनखे रिपेयर जी स्कूल पई त इहो बेताशा गवर्नमेंट जे मथां बर्डन पियो। सही। त उनखे उन जे लाइ इहो आहे। ऐं अॻिते जेका पॉलिसी आहे जंहिंमें क्लस्टर स्कूल गॾे ऐं हब स्कूल इहो क़ाइमु करणु वञनि पिया, उन ते कमु हले पियो। उहो जेके जून खां पोइ उन में इम्प्लीमेंट थी वेंदी त उहो सभिनी स्कूलनि खे गॾाए, जिते 8 स्कूल आहिनि उनखे गॾाए हिकिड़ो एलिमेंट्री स्कूल कयो वेंदो। ईअं आहे गवर्नमेंट जे प्लान में आहे। इहो थी वियो त वरी बि निज़ाम बहितर थी वेंदो। बाक़ी हींअर ई बेताशा स्कूल खुलिया पिया, उन्हनि सिर्फ़ु ॿारनि खे डिस्टर्ब बि कयो, पढ़ाई खे। हिकिड़े लाज़मी तौर ते पाण जेको सिस्टम आहे ॿारहाड़ी में, ॿार के उस्ताद थोरो थपड़ बणी थो छॾे, हिन तां ॿारु कावड़ियो, स्कूल मौजूदु ॿियो आहे, खणी वञे हुनखे ॿिए स्कूल में दाख़िल कयो, उतां खां वरी कावड़ियो, वरी 3 स्कूल में दाख़िल कयो, उनजी ॿार जी पढ़ाई ख़राबु थी वई। अॻे स्कूल ॻोठ में हिकिड़ो हूंदो, केॾांहुं वञण जी बि गुंजाइश ई कोन हूंदी, मजबूरी में उन स्कूल में पढ़णो पवंदो। सही। अच्छा साईं, तव्हांखे तइलीमी निज़ाम खे वधीक सगारो करण में या फ़ाल करण में कहिड़ियूं मुश्किलातूं खे मुंहुं ॾियणो पियो माज़ीअ में या हिन वक़्त ते? माज़ी में बि ऐं हिन वक़्तु बि। हाणे स्कूल ऐं तइलीम सुधरी सघे थी, उन में एडमिनिस्ट्रेशन जो हिकिड़ो पंहिंजो रोल आहे, उस्ताद जी पंहिंजी ज़िमेदारी आहे, उस्ताद जो पंहिंजो रोल आहे, पेरेंट्स जेके आहिनि उन्हनि जो बि पंहिंजो किरदारु हुजणु खपे। ऐं उन सां गॾु ॻोठाणा, ॻोठ जंहिंमें स्कूल आहे उहे पंहिंजे स्कूल जी केतिरी धणियप कनि था ऐं स्कूल जे लाइ केतिरो कमु कनि था, स्कूल खे ॾिसनि था, वञनि था, टीचर जी ख़बर वठनि था, पढ़ाइनि था या नथा पढ़ाइनि। ऐं पेरेंट असांजो जेको आहे उहो बि पंहिंजे ॿार जी ख़बर कोन थो वठे त मुंहिंजो ॿारु स्कूल वियो या न। हाणे उन जे पुठियां इहो आहे त असां वटि घणी जेका आहे सा माण्हू अणपढ़ियल आहिनि, मज़दूर पेशा आहिनि, हारी पेशा आहिनि, उहे सुबुह जो सवेरे निकिरी था वञनि पंहिंजे कमकार सां। त मुश्किलात इहे चारई जेकॾहिं पंहिंजो एक्टिव रोल अदा कंदा त स्कूल बहितर थी वेंदा। साईं, उस्तादनि जी हाज़िरी ऐं पढ़ाइण जे मयार खे बहितर बनाइण जे लाइ के ख़ासि क़दम? उस्तादनि जी हाज़िरी ऐं पंहिंजो जेको तव्हां चयो था मयार बहितर करण जे लाइ त हींअर मेरिट बेस टीचर आया आहिनि जिन में का सिफ़ारिश कोन थी आहे ऐं सभई आया आहिनि, तव्हां सभिनी ख़बर हूंदी। पर वरी बि मदार आहे उन माण्हू जे मथां त हू पंहिंजे ज़मीर जे साम्हूं केतिरो जवाबदार आहे, केतिरो सचाई सां पढ़ाए थो। मेरिट ते त हुनखे नौकिरी मिली वेंदी, पर हींअर केतिरा ई इन्हनि ई उस्तादनि मञा, केतिरा ई केस असांजे साम्हूं अचनि था, स्कूल वञनि कोन था, पढ़ाइनि कोन था, ॿियूं ड्यूटियूं पिया कनि, NGO में वेठा आहिनि। हाणे अॻी वरी चवंदो त जेके टीचर हूंदा हुआ जेके ईअं कोटा सिस्टम आहे उहे कंडक्टरी बस जी करण में फ़ख़ुरु महसूसु कंदा पर स्कूल में पढ़ाइनि कोन था। हाणे ही वरी टीचर जेके होशियार ऐं सुठा आया आहिनि त ही वरी पढ़ाइण न बाक़ी NGO में अलॻि कमु करणु, हुते अलॻि कमु करणु, ॿिया प्रोग्राम अलॻि करणु, उन में हिसो वठनि पिया, पंहिंजी जेका
असुल जेका ड्यूटी आहे जितां खां पघार करणु पिया उनखे हलाल करण जी कोशिशि कोन था कनि। सही। हाणे उन लाइ तव्हां कीअं पिया क़दम खणो? हाणे उन लाइ हिकिड़ो बायोमेट्रिक सिस्टम जेको आयो आहे, शुरू में जॾहिं आयो त हिन जूं रिज़ल्ट्स तमामु बहितर हुयूं जीअं शुरू थियो उन वक़्तु। आहिस्ते आहिस्ते हली जीअं सिस्टम में ख़राबियूं आहिनि उहे हुन में बची वियूं हुयूं। सही। हाणे उहो एतिरो इफेक्टिव कोन रहियो आहे। सही। केतिरा ई टीचर हूंदा आहिनि न असांजी नज़र में अचनि पिया था, उहे बायोमेट्रिक वारा कॾहिं उनखे एब्सेंट कोन था कनि। ऐं जॾहिं हितां विज़िट थिए थी असां वारा ऑफिसर बि घटि विज़िट कनि था, पर जॾहिं कॾहिं कॾहिं विज़िट कनि था त उते गैराज लॻा पिया आहिनि। सही। ऐं त हाणे इन में वरी बि आउं चवां थो त जेको साईं सदाशिया जे वीहनि में आहे अॻिते जेका ॻाल्हि क्लस्टर वारो सिस्टम आहे, हब वारो सिस्टम अची वेंदो, उन में छा थींदो त हिकिड़े हेड मास्टर जेको मुक़ररु थींदो हिकिड़े हब जो, उन जे हेठां उहो थोरा स्कूल हूंदा। हाणे हीअं टीओ आहे, उन टीओ जे हेठां उमरकोट तहलके में 2500 3000 स्कूल आहिनि। उनखे हिकिड़े खे संभालणो, हुनजो विज़िट करणु मुमकिन कोन्हे को। जॾहिं हब में हेठि अची वेंदो सिस्टम त हिकिड़े में 10 या 15 वधि में वधि 15 स्कूल हूंदा। उनखे 15 खां घटि 15 मैक्सिमम, ऐं न त वरी ॿियो हब शुरू थी वेंदो हलियो। त उन हेडमास्टर खे उन्हनि जे प्रॉपर उनजी लीव वग़ैरह करण जो बि उनखे इख़्तियार हूंदो, ऐं उनजी जो मॉनिटरिंग करण जो बि उनखे इख़्तियार हूंदो। आउं सम्झां त इहो जेकॾहिं सिस्टम हेठि अची वियो त बहितर, पर वरी बि आउं चवंदुसि त वरी बि ईमानदारी माण्हू जे मथां आहे त उहो केतिरो ईमानदार आहे।